الله وبركاته. إن الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. نحن نقص عليك نبأهم بالحق إنهم فتية آمنوا بربهم وزدناهم هدى. मोहतरम सदर मजलिस, मुअज़्ज़ज़ उलमा किराम અને दूर दराज में आयल मुअज़्ज़ज़ मेहमान, ॻाल्हि जी शुरुआत आऊं मौलाना अब्दुल पछमी रहमतुल्लाह जे शेर के ज़रिए पहुंचाया। जिनका मौलाना अब्दुल पछमी रहमतुल्लाह खोटे केसे में जेल में बंद हुआ, तर दर्द भरियों दाऊं जो अल्लाह ताला के सामने कयो वो कई मुनाजात में जो लिखियल हुई सिंधी में, उनमें जा अमुक शेर के सामने बयान करे मुझी ॻाल्हि शुरू कयां। सिक तो जी शरीर में रखा तो है प्यारा अजीब, सिक तो जी शरीर में रखा तो है प्यारा अजीब, सर तो मथा कुर्बान है प्यारा हबीब, गंदगी में बंदगी की मुझा नसीब, सर तो मथा सुल्तान सोच गोरे से किस्म। आऊं तो जो मिस्कीन अपाहिज ही पालड़ो, आऊं तो जो मिस्कीन अपाहिज ही पालड़ो, पखड़ियां तो उम्मीद सां ही पांदड़ो, रहमत में न कर प्यारा कुछ बांदड़ो, सर तो मथा सुल्तान गोरे से किस्म। मुझे कदा पहिरीं किताब लिखे की शुरुआत क्यों थी। उलमा किराम जो ग्रुप है, उलमा अहले हदीस कच्छ की तरफ से किताब है, उन ग्रुप में हिकिड़े तरह ये ॻाल्हि हली जे पंहिंजा जेको वॾा वॾा आलिम कच्छ में गुज़री विया, उन मथे कीअं पण लिखियल मौजूद न आहे, तो उनखे लिखियो खपे। ये तकरीबन 4 वरे अॻियां जी ॻाल्हि है। अपील शायद मौलाना सलीम नूरी हफ़िज़ुल्लाह कयो हो जे जेको पण पाण उलमा रहियासीं ई पंहिंजा जेको उलमा गुज़री विया उन मथां लिखूं। दिल में वो ख्याल आयो जे कच्छ जा नई खां वॾा आलिम मौलाना अब्दुल पछमी रहमतुल्लाह हुआ, तो उनचाणे उन्होंने मैसेज लिखियो जे मौलाना अब्दुल पछमी मथां इंशाअल्लाह आउं लिखंदुसि। पर खबर न भई एतरी वॾी ॻाल्हि है, एतिरो वॾो कमु है। लिखण वारो मैसेज लिखी छॾियो, पुठियां 100 वीचार पोगा जे मौलाना मथां लिखूं को भला उहा जमात उहो माण्हू जेको मौलाना अब्दुल पछमी के लिखणो भेरा रहिया उहो मरे दुनिया छॾे वेंदा रहिया। मौलाना अब्दुल पछमी जी वफ़ात के तकरीबन 70 वरे थी विया। मौलाना मथे लिखियल हो जे मौलाना मीर खान रहमतुल्लाह लिखियो हो, मौलाना अबू बकर रहमतुल्लाह रहमतुल्लाह लिखियो हो, मोहम्मद तैयब खत्री पर लिखियो हो, माण्हू मिली न सघियो, मास्टर इस्माइल पर लिखियो हो। उलमा थोड़ो घणो लिखियो हो कि 4 पन्ना, किथे 6 पन्ना, किथे 8 पन्ना ई पाण मिलंदा हो। पर मौलाना अब्दुल पछमी जी सॼी ज़िंदगी मां के साम्हूं अचे अहिड़ो को पण मवाद पाण मौजूद न हो। लिखने की शुरुआत कई तरह पन्ना जमा कया, भेरा कया, तय फिर वो इरादो तरह कयो जो मूंखे न लिखणो, कीअं लिखा पोइ आए कीअं लिखूं करो। और अल्लाह ताला वरी नियत के इरादे के बदलना है अने ई कम आहिस्ता आहिस्ता हलियो पे, जंहिंमें घणे उलमा किराम अने घणे ॿिए माण्हू साथ में सपोर्ट करणु ॾिनो।
कि किताब जो है कि किताब पढ़े खां पहिरीं ऐं पढ़ंदा इंशाअल्लाह आके सामने की अपील में गुजारिश कयां थो जे को वॾो कलमकार नहीं है, वॾो को लेखक नहीं है जे वॾा को किताब में लिखा है कि जेकी पण 4 अखर लिखा है मौलाना अब्दुल बछवी की मोहब्बत में लिखा है। इनमें थी सके कि गलती पण हुए, थी सके कि को वाक्यो को ॻाल्हि रही वई हुए। मुझे हिसाब से मूंखे जेकी मिलियो 3 वरे मुसलसल मूं लिखियो न 3 वरे पुठे ये किताब तैयार थी। इन किताब के अंदर आके मौलाना अब्दुल बछवी के ज़माने में पंहिंजे मुल्क जा हालात कहिड़ा हुआ, मावे में कहिड़ियूं बिदतूं हुयूं, कहिड़ा रस्म रवाज हुआ, क़ौमूं कहिड़ियूं हुयूं, पंहिंजो इलाइक़ो कहिड़ो, ई मणे वस्तु मूंखे मिलनि। मौलाना जो जन्म थियो, तालीम किथे हासिल कयूं, केॾा पढ़ी ला विया, पाछा कीअं आया, घर कीअं पुॻा, तो मौलाना पेट जेको तौहीद वारा न हुआ, तौहीद वारा कीअं थिया, ई ॻाल्हियूं मूंखे मिलनि। तो दावत और तबलीग की शुरुआत क्या हो कयो, माण्हू क्या हुआ जंहिं सपोर्ट कयो, क्या माण्हू जे मुखालफ़त कई, अने कयूं क़ौमूं वयूं जंहिं मौलाना करे वॾियूं वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं, ई पण किताब में मूंखे मिलंदो। मौलाना जा शागिर्द खुताबिया केरु हुआ जेको मौलाना वटि पढ़िया, ई पण मूंखे मिलंदो। तंहिंखां बाद सरहद जो हुन पार जेको मुल्क है उन में जा पण केरु माण्हू हुआ जंहिं मौलाना खे सपोर्ट ॾिनो ने साथ ॾिनो, कंहिंजो पण ज़िक्र मूंखे मिलंदो। अमो मौलाना जी ज़िंदगी जा मेन वॾा वाक़िया उहो पण इंसान किताब में मूंखे मिलंदा। तक़रीबन 440 सफ़े की किताब है। इंसान वटा गलती थी सके थी, अने किताब के अंदर पण वही अपील लिखी है जेकॾहिं आके को पण गलती मिले या आके अहिड़ी को ॻाल्हि मिले जो को ॻाल्हि किताब में लिखियल न हुए त ॿिए कंहिंखे चीज जी ज़रूरत न है, मूंखे चवजा जे मौलाना ये ॻाल्हि जेको आहे किताब में रही गई है, तो हिते ये ॻाल्हि जेको आहे वही न अचणी खपे कि हिते ये गलती है, तो इंसान ये किताब 1000 कॉपियूं आहिनि, अल्लाह उमेद 1000 कॉपियूं अॼु मणे खरी गई अने ॿिए फिर जब आप किताब वरी छापाईंदासीं ત્યારે इंशाअल्लाह हुन में जेकी ग़लतियूं हूंदियूं उनजी पाण इस्लाह कंदासीं, अने को वाक़ियो अने को ॻाल्हि रही वई हूंदी त इंशाअल्लाह हुन ॻाल्हि खे पाण लिखंदासीं। तंहिंखां सवाइ हिकिड़ी वस्तु पाण में अञा पण आहे जे अमुक माण्हू पंहिंजी क़ौम जा माण्हू न्यारे करे किताब में असांजी क़ौम जो ज़िक्र न आहे, हिन जो ज़िक्र ॾेढ आयो आहे, हुन जो ज़िक्र ॾेढ आयो आहे, असांजो कीअं न लिखे ते अल्लाह जो घर आहे। अने हिन में को खार खेद न जो मूं खार में न लिखियो, मूंखे जंहिंजो पण मिलियो जहाँ पण मिलियो मूं किताब लिखी छॾियो, जंहिं पण क़ौम जो माण्हू हुए अने कंहिं ॻोठे मां वियोसि हुते माण्हू जो असां वटि कीअं मालूमात न आहे, जिते पाण ख़बर पई हुते माण्हू हिकिड़ो मौजूदु आहे जंहिं वटि मौलाना अब्दुल जो ॻाल्हि उन मौलाना अब्दुल खे ॾिठे त वाक़िया को सोए त कच्छ जे गमेल खूणे मथे हुते आउं वियोसि, हुन सां मुलाक़ात कई न मूं लिखियो। हिन ग़लती थी सघे थी, आमी से अपील गुज़ारिश ये जे गलतियों जेकॾहिं हुए तो ॿियनि ॻाल्हि करे खां बहितर ई है जॾहिं मूंखे चवजा जे मौलाना हिते ग़लती अची वई आहे, किताब पहले फिर लिखणो आहे अने पहले फिर में इंसान वटि ग़लती थिए थी। ॿिए नंबर मथे उलमा किराम जेको मूंखे हिन में सपोर्ट ॾिनो, साथ ॾिनो, शेख अब्दुल वहाब मदनी हफ़िज़ुल्लाह वेठा आहिनि, इन घणी रहनुमाई कयूं, घणे सम्झायो, उन लिखे तरीक़ो मणे ॾसियो, वरी किताब मुकमल थी, मवाद पण जाम अल्हम्दुलिल्लाह ॾिनो। ईअं ज शेख सुलेमान मोहम्मद हफ़िज़ुल्लाह उन पाण रहनुमाई कयूं, करादत साहिब खाई जेको उन पाण रहनुमाई कयूं, ॿिया पण पंहिंजा कई उलमा जंहिं शेख अब्दुल ख़ालिक मोहम्मदी जेको आहे इन टाइपिंग जो कमु कयूं। हाणे पाण ॾिसूं था हिकिड़ी ॻाल्हि इहा पण आहे कि अक्सर माण्हू ॻाल्हियूं कई था जे मौलाना सॼो ॾींहुं फोनी मोह विझे वेठा आहिनि, ये ॻाल्हि पाण अक्सर हले थी, पण मूंखे विश्वास न हूंदो 440 पने जी किताब है कि 440 पना जेकी बि लिखण ई मणे मोबाइल ते लिखिया टाइपिंग करे त मोबाइल में फ़ाइदा पण घणे अने नुक़सान पण घणे। हर को माण्हू जेको मोबाइल इस्तेमालु करे उन जो मतिलबु ई न आहे जो खोटो इस्तेमालु करे, उन में बि फ़ाइदो पण हूंदो। मौलाना मथां जंहिं वधारे लिखियो, जंहिंजो मवाद मिलियो उहो मौलाना अबू बकर रहमतुल्लाह हुआ, जंहिं जाम लिखियो हो उन जी तहरीर में जाम मालूम थी तो उन जी ख़्वाहिश हुई कि मूं जेकी लिखियो आहे उहो छापा जे। मौलाना जा 3 रजिस्टर मिलिया मूंखे, जंहिंमें 3 रजिस्टर में मौलाना जो जाम मवाद लिखियल हो, मौलाना जे ताल्लुक़ से अञा पण हुन में फारसी जाम लिखियल है, फारसी मूंखे अचे नथी, इंशाअल्लाह फारसी जो जेको अशार ऐं ॻाल्हि घुमण
थींदियूं त अॻिले एडिशन में उहो फारसी जो मड़ तर्जुमो पाण इंशाअल्लाह शाया कंदासीं। तंहिंखां सवाइ किताब जेको लिखाणी आहे तंहिंमें मौलाना अब्दुल पच्छमी जे ज़माने में जेको माण्हू हुआ उन जा मूंखे एॾी वधी पच्छमी की परवाह न जंहिं वधारे मौलाना खे साथ ॾिनो उन जो लिखियो आहे। ऐं कई माण्हू रही विया आहिनि त मुंहिंजो न इरादो आहे ने आमणी से अपील गुज़ारिश जे ताउन कजा हेल्प कजा जे मौलाना अब्दुल पच्छमी जे ज़माने में जेतिरा माण्हू जंहिं पण क़ौम में जा हुआ पच्छम में बनीअ में कच्छ में गमेगा जंहिं मौलाना खे साथ ॾिनो उन जो इंशाअल्लाह पाण अलॻि कहिड़ो किताब लिखंदासीं। पच्छमी के परवाने जय मौलाना अब्दुल पच्छमी के साथ ॾिनो चाहे त माण्हू हुआ की ख़बर न वई पर नेक हुआ ख़ासा हुआ उन मथां पण पाण इंसान लिखंदासीं न उन मथां पण लिखणु चालू करे छॾियो। तंहिंखां सवाइ ॿई ॻाल्हि जेको आहे जे उलमा जेको कच्छ जा गुज़री विया जीअं मौलाना अब्दुल्ला साहिब हुआ मौलाना अबू बकर साहिब हुआ मौलाना हाफ़िज़ कासिम हुआ मौलाना मामला मौलाना यूसुफ सौदा इन उलमा मथां पण लिखियो करे त इन उलमा मथां पण मूं तक़रीबन 120 सिफ़ा लिखी ने तयारु करे छॾियो आहे। अञा पण अॻियां इंशाअल्लाह जेकी पाण मवाद उलमा मथां मिलंदो कच्छ जा जेकी बि उलमा रहिया 9 उलमा जो मूं लिखियल आहे 4-5 उलमा जो किथे लिखियल न आहिनि त हां से ई पण अपील आहे जे जंहिं मौलाना जो आंट मवाद हुए पंहिंजे ॻोठ जो हुए पंहिंजी क़ौम जो हुए कुटुंब जो हुए पंचायत जो हुए सुञाण जो हुए उन मौलाना जे बारे में को पण आंट वाक़ियो हुए को पण ॻाल्हि हुए त उहा ॻाल्हि ऐं व्हाट्सअप जे ज़रिए फ़ोन जे ज़रिए मूं वटि पुॼाइजांइ इंशाअल्लाह उहा ॻाल्हि आऊं उन मौलाना जे तालुक़ सां लिखंदुसि ने पाण कोशिशि कंदासीं अॻिले 2-4 वारे में ॿिया जेके पण पंहिंजे कच्छ जा आलम रहिया उन मथां पण हिकिड़ी किताब तयारु थी जे पंहिंजे उलमा खे पाण बोलो न पाण उनखे पाण यादि रखूं। तंहिंखां सवाइ मौलाना अब्दुल पच्छमी रहमहुल्लाह जेको उन दावत तबलीग जो कमु कयो उहो तव्हां किताब में हाणे पढ़ंदा। मौलाना अब्दुल पच्छमी के जेको वाचे पढ़ी नथा सघे तैना करे पण हिकिड़ो इरादो ई बनायो आहे जे किताब जेको रही सॼी किताब पाण रिकॉर्डिंग करे ने हवाले कंदासीं। जेकी किताब रही त जेको माण्हू पढ़ी न सघंदो हुए उहो माण्हू सुणी सघे जेको वाक़ियो हुए जेको ॻाल्हि हुई अञा एपिसोड बनाए 10-15 मिंट जा 20 मिंट जा अलॻि अलॻि ऑडियो बनाए हिकिड़ो 2-3 सफ़ा जेकी पाण पढ़ा जाई पढ़ी करे ऐं इहे ऑडियो पण पाण पब्लिक में हलाईंदासीं जे मौलाना अब्दुल पच्छमी जे बारे में हिक हिकु माण्हू खे ख़बर पवणी खपे जो केरु आहे। अने मौलाना जी कुर्बानी जेको आहे उहो अज़ीम कुर्बानी आके साम्हूं बयानु करण वञा त टाइम घणो लॻी वञे बसि तव्हांखे इहा अपील गुज़ारिश कयां थो जे मौलाना अब्दुल पच्छमी रहमहुल्लाह खे पाण यादि रखूं पाण भुलूं न उन किताब में बड़े पढ़ंदा ऐं अपील गुज़ारिश कयां तो बड़े मेहनत से ध्यान से और ने खौफ से पढ़जा गलती हुए तो मूंखे चौजा ने हिकिड़ी उलमा कराम बड़ी सी अपील गुज़ारिश जो किताब में पढ़ी गिनो तेरा उन किताब में आके कोरो खासो मिलियो अने कोरोना जो तासुर ज़रूर मूं पुॼाए ॾे मौलाना किताब में ये कमी हुई कई नुक्स हो कई बेहतर ने खासो हो हिकिड़ी अपील ये किताब में पढ़ी गिनो इन जो मुख़्तसर हिकिड़ो खुतबो बनाए करे पहले जी मस्जिद में मौलाना अब्दुल मथा खुतबो ॾींदा था किताब जो मुख्तसर नोट बनाए मौलाना जी जेकी ॻाल्हि में मेन वो बयान करे हिकिड़े खुतबे में ॿ खुतबे में हर मस्जिद में कच्छ जे अंदरि मौलाना अब्दुल पच्छमी जी ॻाल्हि थियणी खपे। पाठ मवाद मौजूद है अची वियो आहे इंशाअल्लाह अञा पण मवाद अची तो अल्लाह जा कम अल्लाह हलाईंदो पियो अल्लाह ताला पंहिंजी ताउन मदद कंदो। हम ई सबकी गुज़ारिश जिन किताब खे पढ़ी अने तासो टीका करो है अने गलती त मूंखे चौजा इंशाअल्लाह फ़ैसला कंदासीं अने तंहिंखां सवाइ ॿिया जेको मशवरा हुआ पण ई पण ॾेई सघो था जंहिं पण हिते आदमी उन जो आभार में शुक्रियो अने जंहिं पण रहनुमाई खे अल्लाह ताला गुज़ारिश ख़ैर अता फरमाए। पाण दुआ करो था मौलाना अब्दुल पच्छमी लाइ अल्लाह ताला उनजी क़बर खे नूर से भरे अल्लाह रब्बुल आलमीन जन्नतुल फिरदौस में उनकी जगह अता फरमाए। पाण मौलाना अब्दुल पच्छमी की ॾिठो न आहे हसरत है चाहत है जो पाण ॾिसूं अने कॾहिं अहिड़ा वाक़िया मौलाना अब्दुल पच्छमी जो पढ़ंदे पढ़ंदे अखियूं में केतिरी पवंदा पाण हुई पवंदा अहिड़ा इंसान पाण उनखे ॾिठो न आहे पर अल्लाह ताला वटि दुआ करो था अल्लाह ताला जन्नत में पाण उनखे ॾियार करे जन्नत में पाण मौलाना अब्दुल पच्छमी खे ॾिसूं अल्लाह रब्बुल आलमीन जी क़बर खे ख़ुशहाल फरमाए। ने ये जो किताब पाण लिखी है जो किताब लिखाणी अल्लाह रब्बुल आलमीन इन में हर क़िस्म की रियाकारी खां बचाए ने इख़लास वारी किताब बनाए। इमाम मालिक जो किताब लिखियो मौता पर ॿिया कई आलमा वरी लिखियो पिया एतिरा माण्हू अची करे चयो इमाम साहिब ये किताब लिखो पिया मौता ॿिया कई आलमा लिखे पिया पंहिंजी किताब लजंदी कीअं इन किताब में त चयो मां कान अल्लाह यबका जेको वस्तु अल्लाह लाइ करे उहो बाक़ी रहंदी त उन ज़माने में मौताऊं केतिरियूं लिखाणियूं अॼु उन में हिकिड़ी पण आहे मौता मालिक हर जगह मौजूद है। ये किताब अल्लाह लाइ करे लिखाणी है इंशाअल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन खे बाक़ी
थी रखंदो अने पाण मिली करे मुंहिंजो फ़ाइदो मिलंदो ने पाण इंशाअल्लाह अॻियां पाण मिली जुली करे महिनत कंदासीं त पंहिंजा ॿिया जेको उलमा आहिनि उन्हनि खां पाण लिखी सघंदासीं। अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे मिली तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। अस्सलाम।